जनता जा खूब सारा सवाल होंदा आहिनि, खूब अहिड़ा प्रश्न होंदा आहिनि। उन प्रश्ननि जो उत्तर ॾियण जे लाइ असांजे विच में कृतिका चावलानी जेकी सोशल मीडिया जे माध्यम सां भगवान झूलेलाल साईं जे संबंधित खूब अहिड़ियूं ॻाल्हियूं संतन महात्माउनि खां पुछी करे उहे सोशल मीडिया में उहे एक्टिव थींदा आहिनि, उनखे विझी करे तव्हां ताईं पहुचाईंदा आहिनि। असांजे विच में कृतिका दीदी आई है, मां ने ॾाढो कुझु सिखियो आहे। असांजी घर घर अलॻि जॻह वारी कृतिका दीदी, अनमोल रतन असांजी कृतिका दीदी, थोरो सो तकलीफ़ थी न आहे। हुन खां पोइ असांजा केराना लाल तुंहिंजा जिए हलाई वालाल मुंहिंजा, जिए हलाई वालाल मुंहिंजा। तुंहिंजे वस में आलाल सबकी, मुंहिंजे हथ में न लाल कुझु बि। अखी हीणा ही हाल मुंहिंजा, जिए हलाई वालाल मुंहिंजा, जिए हलाई वालाल मुंहिंजा।